अस्सलाम वालेकुम दोस्तों, आफ्ताब रहमान। हींअर असां मौजूदु आहियूं कलंकर ढंढ में, जेको सांगड़ डिस्ट्रिक्ट जे तालके खिपरे में मौजूदु आहे। एक तमामु सिंध जी बहितरीनु ढंढ आहे। असां गॾु कुझु असांजा दोस्त मौजूदु आहिनि, असां उन्हनि सां कचहरी कंदासीं। अचो त सभ खां पहिरीं असां कमेंट जी शुरूआति कयूं था असांजे दोस्त सुलेमान रहमो साहब खां, त जेके असांखे कलंकर ढंढ जे बारे में कुझु मालूमात ॾियनि, उनखां पोइ असां अॻिते वधंदासीं। जी दादा सुलेमान, असांखे कलंकर ढंढ जे बारे में कुझु ॿुधायो ऐं इहो ॿुधायो त हिन जी तारीख़ छा आहे ऐं हीउ पाणी जेको असां वटि मौजूदु आहे इहो नेचुरल जेको पाणी आहे, कुदरती हिकिड़ो बारिश जो पाणी हूंदो आहे, उहो आहे या नहरी पाणी आहे? जी दादा महिरबानी। आफ्ताब, कलंकर ढंढ जो नालो आहे, ही सांगड़ डिस्ट्रिक्ट जे नवाबशाह डिवीज़न में हाणे वाक़ आहे, जेको उमरकोट डिस्ट्रिक्ट ऐं सांगड़ डिस्ट्रिक्ट जे जेको सरहद ते आहे, उनजे जेको संगम ते आहे। ही नेचुरल ब्यूटी आहे ऐं इहा वाहिद ढंढ आहे जेका थर जे भिटियुनि जे विच में ढंढ आहे। पाणी जो ज़ख़ीरो आहे, उन करे हिन जी ख़ूबसूरती आम ढंढनि खां ऐं ॿिया ॿियनि ढंढनि खां मुनफ़रिद आहे, सुठी आहे। रहियो सालनि जे पाणी जे अचण जो, उहो पाणी असांजो नारा कैनाल जी जेका छोड़ थिए थी ॿोॾ जे टाइम में या चेट में पाणी वधंदो आहे, त उन में बाक़ाइदा हिन ढंढ जो पाणी मंज़ूरु थियलु आहे ऐं उहो पाणी हिन में छॾियो वेंदो आहे, छोड़ कयो वेंदो आहे। त उते न सिर्फ़ु हीअ हिकिड़ी पिकनिक पॉइंट आहे, पर हिते साम्हूं मलाहनि जा बि तमामु घणा घर आहिनि, 20-25 घर आहिनि। उन्हनि जी बि रोज़ी रोटी जो बि वाहिद ज़रियो इहा ई ढंढ आहे, जंहिंमें मच्छी वग़ैरह अॻे थींदी हुई। हाणे कुझु अहिड़ा अनासिर आहिनि जेके मुंड में हिन ढंढ जे पाणी ते बि राताओ हणी वेठा आहिनि। उहे माण्हू ढंढ जे पाणी खे बि चोरी करे उनखे टन ॾेई पंहिंजे ॿनियुनि में ॿनियूं आबाद था कनि। उन करे हिन ढंढनि में ओतिरो पाणी आहे उहो ओज न आहे रहियो। उहा ॿी ॻाल्हि आहे त कल्चर खाते तरफ़ां हिन ढंढ में कुझु कमु कयो वियो आहे। हीअ जेका पोयां बोट नज़र अचे, ॿेड़ी नज़र अचे पई, इहा बि रखी वई आहे। सीढ़ियूं बि ठाहियूं वयूं आहिनि, हट्स बि ठाहिया, त पंहिंजी जॻह ते कल्चर खाते हिते कमु टूरिज़म ख़ारूर कयो आहे। पर अञा बि हिन जेका ख़ूबसूरत कुदरती जेका ढंढ आहे, इन जी अञा ख़ूबसूरती वधाइण लाइ हिते रोड जी बि सख़्तु ज़रूरत आहे ऐं हिते एम्प्लॉइज़ मुलाज़िम रेगुलर बेसिस ते खयां वञनि, जेके हिननि हट्स जी सार संभाल बि कनि ऐं हिन जेका लाखनि जी मिल्कियत में ॿेड़ी आहे उन जी बि सार संभाल कनि। त आऊं तव्हांजी तवसन सां, हिन वीडियो जे तवसन सां साईं सरदार शाह जो ध्यानु हिकु दफ़ो वरी बि छिकराईंदुसि। तव्हां जीअं अॻे हिन ढंढ ते नज़रसानी कई आहे, ईअं तव्हां पंहिंजे डिपार्टमेंट्स खे अहकामात या हिदायतूं जारी करियो त हिन ढंढ खे वधीक ख़ूबसूरत बनाइण लाइ हिते मुलाज़िम ऐं महिरबानी जे थी सघे त हिन ADP में हिन ढंढ लाइ रोड ॾिनो वञे। महिरबानी। थैंक यू, महिरबानी सुलेमान। असां हाणे हलंदासीं साईं मुनीर हैदर शाह ॾे, साईं जिन सन खां पहुता आहिनि हिते, ऐं साईं जिन खां असां पुछंदासीं तव्हांखे कीअं महसूसु थियो हिते हिन ढंढ ते अची? तमामु सुठो। सभ खां ख़ूबसूरत शइ कहिड़ी लॻी तव्हांखे? मूंखे बेसिकली ढंढ ई लॻी, थर पूरो ख़ूबसूरत आहे, बाक़ी हीअ बाक़ाइदा ख़ूबसूरत आहे। असां मूंखे त ख़बर ई कान्हे, किंजर वग़ैरह पंहिंजा घुमंदा हुआसीं, पर हिते ॿेड़ी आहे, सुठी शइ आहे, तमामु सुठो आहे। ॾिठा आहियूं, इंशाल्लाह ॿेड़ी में चढ़ूं था। थैंक यू दादा। अली रज़ा राजर साहब असां सां गॾु मौजूदु आहे। साईं जो तालुक हितां जे लोकल एरिया सां ई आहे। सो दादा अली, तव्हां पंहिंजा तासुरात? असांजी ॻाल्हि इहा आहे त ढंढ कलंकर ढंढ तमामु वसी ढंढ आहे, हीअ तमामु बहितरीनु ढंढ आहे। साईं सकास सलाह शाह जी महिनत सां हीअ ॿेड़ो बि आयो आहे, टी चाड़ी बि आहे। पहिरीं हिते नेचुरटी जेकी ब्यूटीफुल जेकी ख़ूबसूरती जेकी हिन ढंढ में तव्हांखे नज़र ईंदी। तव्हां जे किंजर वेंदा त नेचुरटी तव्हांखे नज़र न ईंदी, हिते नेचुरटी तव्हांखे नज़र ईंदी। उन करे हिते कुझु पाणी हवाले सां पाणी घटि आहे, इन करे जॾहिं बरसातूं पवंदियूं आहिनि त मथां पाणी छोड़ आहे, हिन गेट आहिनि, उन्हनि ते कुझु कब्ज़ा माफ़िया कब्ज़ा करे उहो गेट बंदि करे ॾिया आहिनि। उन करे हिते जी गवर्नमेंट खे ऐं हिन इदारे खे या हिन सिस्टम खे सुधारण लाइ जॾहिं गेट सही खुली वेंदा हलिया, जीअं बरसाति में पाणी ओज ते ईंदो त कलंकर तव्हांखे दुनिया जे वसी ढंढनि मां हिकु। महिरबानी अली रज़ा। सो दादा, इहे दोस्तो असां गॾु असांजे दोस्त मौजूदु आहे ऐं कुझु देरि में असां ॿेड़ी में सवार थियण वारा आहियूं। थैंक यू। रेस कई
महसूस कयो भला किला गिरडन कुसैर साईं मुरीद हैदर शाह आफ्ताब वेही रहो था आफ्ताब रोमा छा तव्हांजा कमेंट्स आहिनि बहितरीन ॾंडा ऐं सिंध में जेतिरियूं बि ॾंडूं आहिनि तक़रीबन सभु ॾंडूं असां विझंदा आहियूं और हिन ॾंड जे पीस दीवार गिटनि जे विच में सेंटर में पाणी जेको फसियो आहे जेको हिनखे ॿियनि ॾंडनि खां थोरो मुनफ़रिद करे थो ऐं इहो ई असां ॾंड जी खूबसूरती आहे हर इलाइक़े में जेके अचण खड़ब चयो वञे थी आम परमार थींदो आहे गार्डसरी वारी हुजे उन खां हितां जी वारी जेके भित ॾेखारे हिन पासे उहो थोरी वारी बि ॾाढी ख़ूबसूरत आहे ऐं जेकॾहिं तव्हांजो उमरकोट साइड अचणु थिए या थरपारकर अचणु थिए त तव्हां कलंकर ढंढ खे ज़रूरु विज़िट कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि खे ॿुधाईंदा जॾहिं बि थरपारकर में तव्हां वसकारो थिए त अचो त कलंकर ढंढ ज़रूरु घुमिजो तव्हांखे ज़रूरु मज़ो ईंदो थैंक यू हाय आफ्ताब यार वाह सफ़र बहितरीन पर हिन नंढी ॿेड़ी में सभ खां वॾो मसइलो इहो आहे त तव्हांखे बैलेंस करणो पवंदो आहे